मौसमियात खाते कराची में थधि में वाधि जी अक थी करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहर में 9 डिसंबर खां थधियूं हवाऊं घुलण जे नतीजे में सीउ वधी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि उतरनि इलाइक़नि ऐं बलूचिस्तान ते असरअंदाज थींदड़ ओलह सिलसिले सबबि अंगारे खां शहर जे पारे में 2 डिग्री ताईं घटिताई जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में डिसंबर जे विच ताईं थधि जी इंतिहाई लहर जो को इम्कान आहे। इन दौरान घटि खां घटि पारो 14 खां 12 ऐं वधि खां वधि 27 खां 29 डिग्री ताईं रही सघे थो, जॾहिं त कराची में बरसाति जो बि को इम्कान फ़िलहाल मौजूदु न आहे। असांखे ॿीहर ॿुधाईंदुमि कराची में मौसमियात खाते थधि वधण जी अक थी करे छॾी आहे। सुभाणे खां थधियूं हवाऊं घुलण जो अलर्ट जारी कयो आहे। मौसमियात खाते कराची में थधि में वाधि जी अक थी कंदे मौसमियात खाते चयो त शहर में 9 डिसंबर खां थधियूं हवाऊं घुलण जे नतीजे में सीउ वधी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि उतरनि इलाइक़नि में बलूचिस्तान ते असरअंदाज थींदड़ ओलह सिलसिले सबबि अंगारे खां शहर जे पारे में 2 डिग्री ताईं घटिताई जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में डिसंबर जे विच ताईं थधि जी इंतिहाई लहर जो को इम्कान आहे। इन दौरान घटि खां घटि पारो 14 खां 12 ऐं वधि खां वधि 27 खां 29 डिग्री ताईं रही सघे थो, जॾहिं त कराची में बरसाति जो को बि इम्कान फ़िलहाल मौजूदु न आहे।